जी नाज़रीन, असीं हींअर मौजूद आहियूं दादू जी इरीगेशन ऑफिस ॿाहिरां, जिथे जोही तालुके जे पहोड़ ऐं पटोड़ो शाख जे आबादगारनि पारां पाणी खोट ख़िलाफ़ हिते एहतिजाजी धरणो हयो आहे। असीं उन्हनि खां पुछंदासीं तूं छा था चवनि। असां जोही जा आबादगार, जोही ब्रांच, जोही तालुके जा पहोड़ ऐं पटोड़े शाख जा आबादगार आहियूं। एसी इंजीनियर असांजे ॻाल्हाइण जे लाइ तयारु न आहिनि। असांजी कती कान्हे साईं, चेट पोखाई आहे। असांजी शाखनि जी खाटी कान्हे, वाटर कोर्स ठाराए, फाल मोरियूं कटराए, असांजे बचनि खे फाका कशी खां बचाए पाणी ॾिनो वञेसि। असां 50-60 ॻोठ आहियूं जिते असांजी लखे माण्हुनि जी आबादी आहे। हे ब्रांच खणाए विया आहिनि, असांजूं शाखूं बीही वियूं आहिनि, हलण जे लाइ तयारु कोन्हे। हिननि खे यको पंध कयूं था त असांखे खाटियूं बि खणाए ॾियो। असांखे अॻियूं तव्हां जेको आहे पाणी आहे उहो असांखे ब्रांच दरवाज़ा आहिनि, उन जे ज़रिए असांखे पूरो पाणी ॾियो। 10 साल अॼु ताईं पाणी असांखे न ॾिनो वियो आहे, न ख़रीफ़ जो न रबी जो। न असांजा वण थियनि था, न असांजी सारी थिए थी, न बसर, न को छाप काश, न पाणी। या 12 महीननि मां हिकिड़ो महीनो अचे थो, 11 महीना गुम आहे। 11 महीना थी विया आहिनि, असां पाणी अखियुनि सां न आहे ॾिठो। वरी अचे चेट जी पोखाई जो टाइम आहे त असां वटि अञा पाणी जो ढुक बि न आहे। असांजो माल मरी वियो, असांजा बच्चा तड़पनि था, पाणी पीअण जे कान एतिरो असां वटि कोन्हे। मुंड वारा वाटर कोर्स से सभु भॻल आहिनि। ऐं असांजी शाख खाटी कान्हे, पूरियाला शाख ऐं जोही ब्रांच जी खाटी वॾी थी वई आहे। हाणे पटोड़े शाख जो मथे ते खाटी कराई, चाइना मिशन हुजे जेका, हे विॾनि वारी कुझु कोन कंदी साईं। इहा त नंढड़ी आहे, गिची बि नंढड़ी आहे। खाटी ब्रांच जी थी वई आहे, असांजी शाख ते पाणी कोन थो चढ़े। गैर कानूनी मिशनूं अंदरि मोड़ ते उन्हनि में लॻियूं पियूं आहिनि, लिफ्ट खयूं थियूं वञनि, वाटर भॻल आहिनि। असांखे महिरबानी करे ॿिन्ही खे अपील था कयूं, वज़ीर आज़म खे, वज़ीर आला खे, त महिरबानी करे लोटिस वठी असांखे पुछड़े ताईं पाणी पुॼाए ॾियनि। असां ग़रीब बचा तातियूं। जी नाज़रीन, अवां पहोड़ ऐं पटोड़ो शाख जे आबादगारनि जा वीचार ॿुधा। हिन जो चवणु आहे त गुज़िरियल 10 महीननि खां ज़रई पाणी न हुजण जे करे असांजी ज़िंदगी जेका आहे फाका कशी में गुज़री रही आहे। हिननि मुतालबो कयो आहे वज़ीर आला सिंध ऐं वज़ीर आज़म पाकिस्तान खां त पाणी जो जेको मसइलो आहे इहो फ़ौरन हल कराए असांजे बचनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन हुबदार अली बबर सां गॾु असलम लगारी, लीडर TV न्यूज़, दादू।